अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, सिंधी अदबी बोर्ड के चेयरमैन मखदूम सैयदुज़्ज़मान आतिफ़ शायरी के आलमी ॾींहं की मुनासिबत से जारी कयल पंहिंजे बयान में चयो आहे त शायरी इंसान के जज़्बनि की अक्कासी हुजे थी। हुन चयो त शाइर पंहिंजे क़ौम जा तर्जुमान हूंदा आहिनि। हू शायरी ज़रिए मोहब्बत ऐं अमन जो पैगाम ॾींदा ऐं क़ौम लाइ हिकु रहनुमा जो किरदार अदा कंदा आहिनि। मखदूम सैयदुज़्ज़मान आतिफ़ चयो त सिंध जी इहा ई खुशनसीब धरती आहे जिते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हज़रत सच्चर सरमस, शेख हयास, उस्ताद बुखारी, मखदूम मोहम्मद ज़मान, तालिब उल मोहल्ला, इमदाद हुसैनी ऐं ॿिया अहिड़ा समय शाइर पैदा कया आहिनि जिन जी शायरी पढ़ी रूह खे राहत अची वञे थी। संदन शायरी में एक तरफ़ मोहब्बत ऐं अमन जो पैगाम आहे त ॿिए तरफ़ क़ौमुनि जी रहनुमाई बि आहे। हुन चयो त हिकु शाइर लाइ ज़रूरी हुजे थो त उनखे पंहिंजी ॿोली, ग्रामर ऐं शायरी जे उसूलनि जी भली भत ॼाण हुजे। जॾहिं हू शायरी जे लवाज़मात खां बेखूबी वाक़िफ़ हूंदो तॾहिं ई हू पंहिंजे अंदर जे एहसासनि खे बहितर नमूने पेश करे सघे थो। मखदूम सैयदुज़्ज़मान आतिफ़ चयो त अदब चाहे नसर में हुजे या नज़्म में कंहिं बि सरद जो मोहताज नाहे हूंदो। मखदूम सैयदुज़्ज़मान आतिफ़ चयो त शायरी जी समूरी ख़ूबसूरती उन जी सादगीअ में हूंदी आहे। मखदूम सैयदुज़्ज़मान आतिफ़ चयो त सिंधी अदबी बोर्ड सिंध जे नामवर शाइरनि जे कलाम जा किताब तमामु घणे अंग में शाया कराए चुको आहे जिन खे पढ़ंदड़नि तरफ़ां तमामु घणी पज़ीराई मिली रही आहे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।